ग्रेड हेल्थ अलाउंस जे तरफान ڈاکٽرن जी हिरासा करण जी ड्यूटी दौरान परेशान करण खिलाफ ڈاڪٽرن जो तेलका अस्पताल हाला जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरे में डॉक्टर मीरसन अब्दुल सत्तार मेमन, डॉक्टर राम लोहाई, डॉक्टर निसार शाह, डॉक्टर नवीद, डॉक्टर मुकेश, डॉक्टर अब्दुल लतीफ़ चन्ना, डॉक्टर निसार मेमन, डॉक्टर शबीर मेमन, डॉक्टर ताहिर, डॉक्टर फातिमा, डॉक्टर गुलाम सकीना, डॉक्टर नाहिद ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे चयो त मुल्क में आलमी वबा कोरोना जी पेश नज़र डॉक्टरनि पहिरीं सुफ़ में कोरोना सां मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। असां मरीज़नि खे छॾे अची एहतजाज ऐं मुज़ाहिरो कयूं, इहा सही ॻाल्हि न आहे, मगर असांखे एहतजाज करण ते मजबूर कयो वियो आहे। असांजा डॉक्टर ऐं डॉक्टरनि पैरामेडिकल स्टाफ 24 ॾींहं कलाक ड्यूटी करे आलमी वबा कोरोना सां मुक़ाबिलो करे रहिया आहिनि, मगर उन ई माण्हुनि सां अगरि बेवाजिबी थियनि त उहा सिधी बेवाजिबी आहे। इन्हनि चयो त मरीज़नि सां गॾु ईंदड़ माण्हू ऐं कुझु शरपस डॉक्टरनि खे कमनि में मुदाख़लत कनि था, अस्पताल अंदरि अची डॉक्टरनि खे परेशान कनि था ऐं पंहिंजी ड्यूटी सही नमूने सां अदा करणु नथा ॾियनि। अहिड़नि माण्हुनि खे करे डॉक्टर ऐं डॉक्टरनि सख़्तु तकलीफ़ हुअण सबबु पंहिंजो कमु सही नमूने नथा करे सघनि। असांजा डॉक्टर सभिनी मरीज़नि खे बराबरि बुनियादी ते तबी सहूलियत फ़राहम कनि था, मगर कुझु माण्हू असांखां ॿियनि जी भेट में वधीक VIP प्रोटोकॉल घुरनि था ऐं असांखे नथा ॾियूं त उहो असांजे मथां मच्छर जो पवनि ऐं असांखे हिरासा करण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾियनि था। असांजे कंहिं सां बि का दुश्मनी न आहे, मगर असांजो सिर्फ़ु उहो मुतालबो आहे त मरीज़नि सां गॾु ईंदड़ माण्हू डॉक्टरनि खे इज़त ॾियनि ऐं उन्हनि जी कमनि में मुदाख़लत न कनि।